फ़लस्तीन जी सूरत हाल जंहिंमें OIC जो सरबराही इजलास थींदो। निगरान वज़ीर आज़म जे फ़लस्तीन जे सदर सां मुलाक़ात थी आहे। अहम ख़बर खे ॾियूं पिया। फ़लस्तीन जी सूरत हाल ते OIC जो सरबराही इजलास अॼु थींदो। निगरान वज़ीर आज़म जी फ़लस्तीन जे सदर सां मुलाक़ात थी आहे। फ़लस्तीनियुनि जी नसलकुशी ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। ग़ज़ा लाज़मी आहे, उन खां सवाइ डील न थींदी। महमूद अब्बास जो इहो चवणु आहे। इजलास में ईरान जो सदर इब्राहिम रईसी बि शरीक थियो। अहम ख़बर खे ॾियूं पिया। फ़लस्तीन जी सूरत हाल ते OIC जो सरबराही इजलास अॼु थींदो। निगरान वज़ीर आज़म जे फ़लस्तीन जे सदर सां मुलाक़ात थी आहे। फ़लस्तीनियुनि जी नसलकुशी ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो। महमूद अब्बास जो चवणु आहे त ग़ज़ा लाज़मी आहे, उन खां सवाइ डील न थींदी। महमूद अब्बास इजलास में ईरान जो सदर इब्राहिम रईसी बि शरीक थींदो। फ़लस्तीन जी सूरत हाल ते OIC जो सरबराही इजलास अॼु थींदो। निगरान वज़ीर आज़म जी फ़लस्तीन जे सदर सां मुलाक़ात थी आहे। फ़लस्तीनियुनि जी नसलकुशी ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। ग़ज़ा लाज़मी आहे, उन खां सवाइ डील न थींदी। महमूद अब्बास जो इहो चवणु हुयो, जॾहिं त इजलास में ईरान जो सदर इब्राहिम रईसी बि शरीक थींदो।